ये समझो तो पानी आया है न तदे जो बारिदार है। बस जल्दी जल्दी मुख्तसर टाइम में अंदाज में एकड़ो कसीदो न खुद को पढ़ना तो चाहे न तवी बस राजी बैठा होते एकड़े कसीदे जाबो मिसरा न खमात में जिक्र बसाए सलवात पढ़ो खानदान बदलो फातिमा मेरा हुसैन तू जा कैसे
किथे या थकजी पिया ज़ंजीर न थकियूं तारी जुदी लख फज़ाइल पढ़िया वञनि हिते असां आया आहियूं बतूर जी धीअनि खे परसो मुंहिंजो साईं पढ़ियो मुंहिंजे मौला सजा सजा ॾुख मुंहिंजी दिलि चए थी त मां सजाद जे हमसफ़र पुठीअ जा वीचार बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह इमाम हुसैन तो के दुनिया के कम खां महफूज़ रखे अची वियो शाम में इनकलाब मुंहिंजो साईं पढ़ियो न जॾहिं मरीज़नि खे सजाद कड़नि वारा हथ खणी शिफ़ा वठी ॾिनी मरीज़ शिफ़ा वठी बीमार मरीज़नि खे चवनि पिया हकीम ॾे न वञो इलाज न करायो चवनि त काॾे वञो जे ओ जेको ज़िंदान जे दरवाज़े ते कैदी वेठो रतो थो रोए आहे पाण बि मरीज़ पर जॾहिं कड़नि वारा हथ थो खणे शिफ़ा मिली थी मरहबा रोअण वारो इहा ॻाल्हि शाम में हली वई यज़ीद जे घर वारे हिंदा खे ख़बर पई मौमन के घुराए जे थी हलो त ॾिसो हली इन जो किथे असां लुटिजी आ वजो या बरकत असां जे वरी दिया सैयद मरहबा मरहबा देर वजंदी आई आ ई रोण या रोण के ज़ाकर जो कमाल न आहे रोंदी उहा अखा जंहिं अख ते हली जे धीमी जे मुहार रोण वारा औरत आयो बस मां जल्दी जल्दी खत्म कयां बवाइण कयां दरवाज़े ते ॾिसनि सजाद वेठो रोए थो दारो चए थो और तुम जमन तुम दारोगा इन इमाम के चौ इन कैदी के चौ तो पर्दो करे तो शाम जा पर्दादार अंदर कैद शामिल मरहबा जेके समझाओ है जरूर कंदा सजाद रोंद आखिर ते हाथ ॾिना और तुम जॾहिं टपियो न जेका सरदार औरत ही हेठ जो वेही ॾिठे क़िबला नूर हथन में ना है लेकिन तोड़े जो सजाद जा हथ अखिन ते या हथन वारनि विथन खां भी खून चुका करे पियो वञे बीमारी थी इमाम जे तो हा काथे लॻई रोई जे तो शाम जे बाज़ार हाय हाय शाम जे बाज़ार रोई जे तो सबीना जे सवालनि बीमार बनाए छॾियो बस और तू अंदर आए शादसन काई भी काथे वेठी थी रोई काई भी काथे हिकड़ी बीबी ही जेका सभिनि खां परे वेही उस ते थी रोए हाय समझियो के सबीना असगर जी मां इन औरतुनि समझो शायद सरदार भी इहा है करीब जी जान तुम बीबी असांजा सलाम हाय हाय जॾहिं सलाम आयो रबा मथे मोगल जे थी जे नाराज़ न थियो त ॿीहर सलाम जेके सम्झी आओ है ज़रूर कंदा बीबी शागिर्द में त हिकु भेरो सलाम ॿीहर सलाम छो रबा रोई करे जे थी साल रही तव्हां वटि रुगो पत्थर ई पत्थर हयां थो अॼु ताईं मूंखे कण लाइ के सलाम बीबी सरदार बीबी तू जुमलो आहे इहो जेके सैयद वेठा उन खां माफ़ी वठी जुमलो थो पढ़ा जॾहिं औरतुनि पुछो रुबाब कोन सरदार बीबी तू रोई करे ज़ैनब ते इशारो करे जे थी मां हिन जी बानी आहियां जाहिर सरदार जनाब ज़ैनब साईं खां मुखातिबो करे जॾहिं इनकलाब अची वियो अध रात जे टाइम यज़ीद बेहया सिपाही मोकिलियो वन हुसैन जे कैदी पुट पी सॾे सजाद ज़ंजीर संभाले उथियो काई जो कड़ी ते कड़ी लगी अली जी धी उठी चेते सजाद अधराव जे टाइम मुकादे अम्मा दरबार ज़ैनब रोई चेते बचरा दरबार जो बने तो कदे अकेलो त न वियो शायद समझो ना है जॾहिं बि वियो मूंखे गॾु वरी ते सजाद तो अम्मा इल्मे मोहम्मद सजाला तो यज़ीद मुंहिंजो क़त्ल न आहे ज़ैनब सैन रोई चेती सजाद जे सीताने मोटी नहीं दे मतरत पीठी भूली या हुसैन बाबा तुझे मज़ो में जाओ बस दादार सजाद कातिल समेत आयो दर
सिपाही जे तो कैदी अजीब कैदिया जिया कुर्सी दे लाए जवा तो रोवे छोटो सजाद रोई करे जे तो रोवा इन जे करे तो जो अज मर्द जे ताज़ीम जे लाए कुर्सी कलमों जी पुठी नव कला दरबार में मीठी रही सकीना मौजूदा मन लाए जे भी सजा सिपाही पुछे तो कैदी सजीरत तो जाता लान कैसा तो गलाए इमाम रोए करे जे तो जालिमा अठ दी पेरा इन जिंदान में मोजी भेड़ मरी वरी ओ जंगे कल समेत दुखड़ायो साईं चवंदा पढ़ो इमाम जा जंजीर लगी विया जंजीर जॾहिं लई इमाम आयो ज़िंदा जॾहिं इमाम दरवाज़े ते कोठो साईं बि इंतज़ार में बीठी रोई करे चए तो अम्मा मुबारक हो जई जंजीर लगी वई ज़ैनब रोई करे चए शुक्र अल्हम्दुलिल्लाह रुपया जा जंजीर लातई कुलसोम जा जंजीर लातई जेरी मनवारी सर बाब जी आई जिया जवाब तेरा दे रोई करे जे में सजाद दुआ गुरशद मा